अल्लाह सही पंहिंजे हबीब खे फरमायो, कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम, ऐं मुंहिंजा हबीब अवां उन्हनि माण्हुनि खे चओ जन माण्हुनि पंहिंजे पाण ते ज़्यादती कई आहे, ज़ुल्म कयो अथनि, गुनाह कया अथनि, ॾोह कया अथनि, पंहिंजे नफ़्स खे खसारे में टोटे में विधो अथनि। उन्हनि माण्हुनि खे मुंहिंजा महबूब मां अल्लाह जो पैगाम पुॼाए। इलाहुल आलमीन उहो कहिड़ो पैगाम आहे? अल्लाह से फरमाए तो तन के चओ त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जे रहमत मां आसरो न लाहियो। इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ, रब करीम एतिरो त महिरबान आहे जेको हुन जे दर ते हली ईंदो आहे। गुनहगार हुजे, ॾोही हुजे, ज़ालिम हुजे, कहिड़ो बि हुजे, पर जॾहिं अल्लाह ताला जे दर ते ईंदो आहे, रब से फरमाए थो त हुन जा ख़ुदा साईं सभई ॾोह बश के छॾींदो आहे। अॻिते रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो, अव्हां खे मथां सोच थिए, फिक्र थिए त असांजा ॾोह घणा हल, कीअं बख़्शींदो। रब से फरमाए थो, इन्नहू हुवल गफूरुर रहीम, मुंहिंजा हबीब तूं माण्हुनि खे चई ॿुधाए त उहो रब करीम जंहिंजो शान गफूर आहे, जंहिंजो शान रहीम आहे, जंहिंजो नालो ई आहे गफूर माना माफ़ कंदड़, रहीम जी माना बाजारो रहम फरमाईंदड़। पोइ अवां जॾहिं अल्लाह पाक जा बाना रब्बुल आलमीन जे दरबार में हाज़िरी ॾेई पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदो त तव्हां सां अल्लाह जो वाइदो आहे त तव्हांजा ॾोह माफ़ कंदुसि, पर तव्हांखे पक ॾियारे थो त मां आहियां ई गफूर रहीम। हिन आयत करीमा में रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात तमामु वॾी तसल्ली ॾिनी आहे, तमामु वॾी तसल्ली ॾिनी आहे। इंसान खां गुनाह थींदा आहिनि ऐं इंसान ई गुनाह कंदो आहे, पर उन गुनाहनि जो मक़सदु इहो न आहे त माण्हू गुनाहनि ते अड़ी बीही रहे, इहा ख़राब ॻाल्हि आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इन आयत करीमा जे तशरीह में ऐं तफ़सीर में ॿ टे हदीसूं बयान फरमायूं आहिनि। मां तव्हां जे आॾो अर्ज़ु कंदुसि, दुरूद शरीफ़ मुंहिंजे प्यारे हबीब करीम जे मथां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा प्यारा दोस्तो मुसलमान भाइरो, नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात इन आयत करीमा जे नाज़िल थियण खां बाद में पंहिंजे सहाबा किराम खे इरशाद फरमायो, ऐं मुंहिंजा प्यारा सहाबियो, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात कुरान करीम में अहिड़ी आयत नाज़िल फरमाई आहे जो उन आयत जे नाज़िल करण खां बाद में, हुक्म जे अचण खां बाद में मां मोहम्मद करीम समझा थो त निभागो ई बची वेंदो, यानी अल्लाह जे रहमत खां निकिरी वेंदो। बाक़ी जंहिंजी थोरी बि क़िस्मत भली हूंदी सो अल्लाह जे रहमत में उम्मीदवार भाङे भाईवार थी वेंदो। बाक़ी हाणे को चंडो आहे, निभागो आहे, ॼाणी वाणी पाण खॾ में किरण वारो आहे, गुनाह करण खां बाद में अल्लाह जे दरबार में मोटण वारो न आहे, पंहिंजे मालिक ख़ालिक खां माफ़ी नथो वठे, उहा हुन जी पंहिंजी क़िस्मत आहे। पर नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अल्लाह जे हिन वाइदे मां, कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। इन मां रब करीम जे ज़ात बाबरकात जे बाननि जे लाइ तमामु वॾी तसल्ली आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मुंहिंजा बाना मां अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद कॾहिं बि न थिजो। अल्लाह से जो वाइदो, मुंहिंजे रहमत मां ना उम्मीद न थिजो। मां रब करीम जी ज़ात बाबरकात जे रहमत में उम्मीदवार रहिजो। हाणे अल्लाह से पाण फरमाए त मुंहिंजे रहमत में उम्मीद रखो, इन्ही जे बावजूद बि जेकॾहिं को रहिजी वञे, हा इन्ही रब करीम जे रहमत खां परे थी वञे ऐं ख़ुदा जे रहमत मां फ़ाइदो न वठे त वाक़ई उनखे निभागो ई चइबो। भाग वारो उहो शख़्स आहे, बख़्त वारो उहो शख़्स आहे जेको अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जे ज़ात बाबरकात जे रहमत मां उम्मीद रखी ख़ुदा पाक जे ज़ात बाबरकात खे राज़ी करे पंहिंजा गुनाह बख़्शराए छॾे। बख़्शिश जा रब सी बहाना ॻोल्हींदो आहे। अल्लाह से फरमाईंदो आहे त बाना मां तव्हां जे लाइ बहाना बनाया आहिनि।
उन बहाननि जे ज़रिए तू अल्लाह पाक खे यादि कर, रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात खे राज़ी कर। खुदा ताला जल जलालहू अमन वालो जे रहमत मां उम्मीद न लाए ओए बहानो करण तो जो कमा रहमत खुदा बहाना में जो यद बहाना में दो यद अल्लाह साईं जे ज़ात बाबरकात जी रहमत मुल्ह कान घुरंदी आ। रब्बुल आलमीन चवंदो आहे मुंहिंजा बाना तूं केतिरो मुल्ह मूंखे ॾींदे, मुल्ह न खपे, बहानो खपे त मां माफ़ फरमाया। उहे बहाना मुख़्तलिफ़ नमूननि जा आहिनि। हिकिड़ो बहानो इहो बि आहे त हली आहे हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे दर ते हली अच माफ़ कयाए, इहो बहानो आहे। ऐं ॿियो ई बहानो हूंदो आहे त साल में हिकिड़ा ॾींहं अल्लाह साईं मुक़ररु फरमाईंदो आहे, के रातियूं मुक़ररु फरमाईंदो आहे, के घड़ियूं मुक़ररु फरमाईंदो आहे। अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात जो वाइदो आहे त उन राति में, उन ॾींहं में, उन घड़ीअ में मुंहिंजो बानो जरी मां अल्लाह पाक जे दरबार में सर्ब सजूद थींदो आहे। होॾो सालनि जा साल इबादत करे, महीननि जा महीना सजदा करे, महीननि जा महीना रब्बुल आलमीन खे बाॾाए राज़ी करण जी कोशिशि करे, पर होॾो वरी हिकिड़ी राति मां रब करीम उन खे अता फरमाईंदो आहे। जेकॾहिं उहा मिली वञे त सालनि जी कसर निकिरी वेंदी आहे। इहो बि बहानो आहे, इहो बि हिकिड़ो बहानो आहे। उहो सालनि जा साल महिनत कर, महीननि जा महीना महिनत कर, उहो माण्हू केतिरो ॾिहाड़ा महिनतूं कंदो नेठि थकबो, पर अल्लाह से फरमाए थो बाना तोखे बख़्शणो आहे, तोखे माफ़ करिणो आहे, तोखे माफ़ी ॾियणी आहे, तंहिंजे लाइ मां साल जे 360 ॾिहाड़नि में हिकिड़ो ॾिहाड़ो, ॿ ॾिहाड़ा, चंद ॾिहाड़ा अहिड़ा बि बनाया आहिनि जो उन ॾिहाड़नि में उन घड़नि जे सदके मां रब तोखे माफ़ फरमाईंदो आहियां। हाणे मिसाल हिकिड़ो मां ॾियां तव्हांखे, मिसाल जुमो आहे। जुमे जो ॾिहाड़ो बि अल्लाह साईं जे रहमत जो ॾिहाड़ो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात हिकिड़ी हदीस पाक में फरमायो आहे त हर जुम्मो हफ़्ते में मां मोहम्मद करीम जे ग़रीब उम्मत जी ईद आहे। अठे अठे ॾिहाड़े ईद, अठे अठे ॾिहाड़े ईद। कपिड़ा पाईंदो आहे, तड़ कंदो आहे, धोतल कपिड़ा, सुठा कपिड़ा, ख़ुशबू मखे, ॾंदड़ तेल फुलियल करे अल्लाह जे घर में ईंदो आहे, रब्बुल आलमीन जे दरबार में हाज़िरी ॾींदो आहे। अल्लाह साईं फरमाईंदो आहे हिन जुमे जे ॾिहाड़े में सिज उभरण खां वठी करे सिज लहण ताईं 4 पहर हल, 12 कलाक हल, इन में हिकिड़ी अहिड़ी मूं घड़ी रखी आहे जो उन घड़ीअ में बानो हथड़ा खणी मूंखां जेको बि सुवाल फरमाईंदो आहे मां क़बूल करे छॾींदो आहियां। साईं कहिड़ी घड़ी आहे? अल्लाह जे हबीब फरमायो ॾसियाव कोन थो, इहे कोन थो चवां त ख़ुतबे जे टाइम ते, ख़ुतबे खां बाद, ॿिन्ही ख़ुतबनि जे विच ते, या तकबीर ऐं फर्ज़ जे विच ते, या बांग ऐं ख़ुतबे जे विच ते, या बांग ऐं निमाज़ जे विच ते, या टे पहरी ॿे पहरी जे विच ते, या सुबुह जो इशराक खां वठी करे जुमे ताईं। अल्लाह जो हबीब फरमाए थो त न, उहा राति, उहा घड़ी तव्हांखे ॿुधायां मां कोन थो, आहे सिज उभरण खां सिज लहण ताईं, उहा घड़ी तव्हां वञी ॻोल्हियो। माना ईअं रब साईं फरमाए थो त मुंहिंजे दरबार में माना तूं सॼो ॾिहाड़ो जुमे जो मां सवाली थींदो रहिजां, का न का घड़ी तोखे मिली वेंदी। अल्लाह जे हबीब जो वाइदो आहे त जेका बि बानो दुआ घुरंदो आहे अल्लाह हुन जुमे वारी घड़ी जे सदके क़बूल फरमाए छॾींदो आहे। उहा त घड़ी हिकिड़ी आहे, उहा घड़ी हिकिड़ी आहे दादा, घड़ी हिकिड़ी, हिकिड़ी घड़ी जो मतिलबु छा 2 मिंट, 2.5 मिंट, 3 मिंट, अलाए कहिड़ा। पर रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो त इहे जेकॾहिं हर महीने जा 4 जुमा, हर महीने जा 4 जुमा, वरी 12 महीना 4 ॿार 48 जुमा, ऐं 48 जुमनि में जेकॾहिं तोखे उहा घड़ी हथ नथी अचे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त शाबान जो महीनो ही जेको ख़ैर सां हले थो, इन जे 14 जो ॾिहाड़ो सिज लहे ऐं 15 जी राति शुरू थिए, मुंहिंजो रब करीम फरमाए थो घड़ी कान्हे का, या सॼी राति बख़्शिश जी राति आहे, सॼी राति। असांजे ॿाराड़ी में हिकिड़ो वरी माण्हुनि जे दिमाग़ में अकुल में ॻाल्हि वेठल आहे, असांजो कढी छॾियो। अबा 15 जे राति हिकिड़ी घड़ी आहे, 15 जे राति हिकिड़ी घड़ी आहे, हिकिड़ी घड़ी। उन घड़ीअ में दरिया खीर थी वेंदा आहिनि, वण सजदो कंदा आहिनि, सॼी राति उहा जेका सा रोशन थी वेंदी आहे।
अहिड़ी रोशनी थींदी आहे जो नूर वांगुरु खीर वांगुरु पई ॿरंदी आहे। पोइ वण बि सजदे में, दरिया बि जेके आहिनि ख़ैर जो साईं खे चवां खीर थी वेंदा आहिनि। पोइ उन टाइम ते चइबो उन खीर पी वरितो ऐं उन घड़ी सजदे वणनि खे ॾिठई सजदो कनि था, दुआ घुरे त बेड़ा ई पार। असां नंढा हूंदा हुआसीं, असांखे बि इहा ॻाल्हि ॿुधल हुई हदीस खे, रसूलुल्लाह जे फरमाननि खे। त पोइ मुंहिंजे रसूलुल्लाह फरमायो, अल्लाह जे हबीब फरमायो, तव्हां घड़ी हिकिड़ी न आहे, रब फज़ुल कयो आहे, सिज लहण खां बाख पट ताईं सॼी राति क़बूलियत जी आहे। वखर ढेरों ढेर पर वण जारा वेसला, कन विहाए वस कयो वखर वॾी अवेर, कन्ही घुमदे सैर वखर विकमी वियो। और मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, जुमे जी हिकिड़ी घड़ी हूंदी आहे, अल्लाह पाक हिन राति खे शरफ़ नसीब फरमायो आहे। इन राति जे अंदरि अल्लाह ताला बाने जूं सॼी राति दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे। सिज लथे खां सोमणीअ ताईं जाग, सोमणीअ खां आधी राति ताईं जाग, आधी राति खां पोइ पहर ताईं जाग, पोइ पहर खां बाख पटी ताईं जाग। पर जे निंड जो ग़लबो अची वञई, वेही नथो सघीं, त अल्लाह साईं ईअं कोन थो चओ त ज़रूरु हरू भरू झूठा वेठो का वेठो हुजो, न न, कलाक जाग, 2 कलाक 3 कलाक 4 कलाक जे वरी निंड अचई त बिस्तरे ते सुम्ही पओ। जेको वक़्तु जागंदे मां रब करीम जी ज़ात तुंहिंजी दुआ क़बूल फरमाए छॾींदो आहियां। रहमत आहे या न आहे? इन रात जे लाइ अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जो भी फरमान आहे ऐं रसूलुल्लाह जो भी फरमान आहे त हिनखे ख़ुदा ताला हिकिड़ो ख़ासि शरफ़ ॾिनो आहे। उहो शरफ़ कहिड़ो आहे? अल्लाह सी फरमाए थो ही आहे, महबूब फरमाए थो ही आहे। हाणे दुरूद पढ़ त मां उहो बि तोखे ॿुधायां, कुझु राति जे बारे में ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हिन रात में अल्लाह साईं जल जलालु अमन वालो